अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम जी ॻाल्हि में मां जी मेज़बान सबिन मेमण। नाज़रीन, एक्साइज़ ऐं टैक्सेशन महकमो मुख़्तलिफ़ टैक्सनि जी उगाड़ी ऐं नशे खे रोकण जे हवाले सां कमु कंदो आहे। जीअं त मुल्की वहिंवार लाइ टैक्सनि जी उगाड़ी हिकु अहम जुज़ हुजे थो त उहा टैक्स उगाड़ी बहितर अंदाज़ में यूटिलाइज़ बि थिए ऐं उन सां गॾोगॾु मुआशिरे खे सिहतमंद रखण लाइ मुआशिरे में नाकारी सरगर्मियुनि जिन में मनशियात जो विकिरो ऐं वाहिपो पिणु आम आहे उनखे रोकण में पिणु पंहिंजी उनजी अहम ज़िम्मेवारी हुजे थी। इन हवाले सां ई महकमो कमु करे थो। अॼु प्रोग्राम इन महकमे जी कारकर्दगी जे हवाले सां कंदासीं त आख़िर इन महकमे जा ॿिया कहिड़ा कहिड़ा कम आहिनि। इन हवाले सां असां सां महिमान आहिनि सेक्रेटरी एक्साइज़ अब्दुल मजीद पठान साहब। वॾी महिरबानी जी प्रोग्राम लाइ असांखे टाइम ॾिनो। अब्दुल मजीद साहब, एक्साइज़ ऐं टैक्सेशन खाते जे अंडर में कहिड़ा कहिड़ा शोबा अची वञनि था ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं अहम ज़िम्मेवारियूं हूंदियूं आहिनि? एक्साइज़ एंड टैक्सेशन डिपार्टमेंट ॿिनि पोर्शन में तव्हां हिनखे वठंदो त हिकिड़ो त टैक्सिस आहिनि। टैक्सिस में असांजो प्रॉपर्टी टैक्स आहे, ॿियो प्रोफेशनल टैक्स आहे, ॿियो इंफ्रास्ट्रक्चर फ़ी आहे जेको ॿाहिरां इम्पोर्ट सामान थिए थो उहा आहे, ऐं ॿियो असां एंटरटेनमेंट ड्यूटी आहे जेका सिनेमान वग़ैरह ते या वैराइटी शोज़ वग़ैरह जे कमर्शियल थियनि था उन्हनि ते लॻाईंदा आहियूं। ॿियो असांजा फसल थियनि था काटन, उन ते असांजो काटन फ़ी आहे। उन सां गॾोगॾु एक्साइज़ ड्यूटी बि आहे जेका असांजी जेको लिकर वग़ैरह जेको हिते शराब ऑफिशियली जेके परमिट ते असां ॾींदा आहियूं उन ते बि ड्यूटी आहे। अच्छा, टैक्स वसूल करण जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ा हूंदा आहिनि? टैक्स असांजो ॿियो हिकिड़ो मां तव्हांखे विसारे वियुसि, टैक्स जेको आहे मोटर व्हीकल टैक्स आहे, वॾो इम्पॉर्टेंट टैक्स आहे। उन में असांजूं लखें गाॾियूं आहिनि जिन ते मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जा टैक्स आहिनि। मोटर साइकिल आहे उन ते हिकिड़ो टैक्स आहे, 1000 सीसी आहे उन ते ॿियो टैक्स आहे। उन खां सीसीज़ जीअं वधनि थियूं उन ते मुख़्तलिफ़ टैक्सिस आहिनि। ॿियो जेके वॾियूं कमर्शियल गाॾियूं आहिनि, ट्रक आहिनि ऐं पंहिंजूं बसिस आहिनि उन्हनि ते अलॻि कैटेगरी जो टैक्स आहे। त अहिड़े नमूने जेको आहे असांखे फाइनेंस डिपार्टमेंट हिकिड़ो टारगेट ॾींदी आहे हर साल, त उहो टारगेट असांखे अचीव करिणो हूंदो आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो कई दफ़ा कई फेडरल गवर्नमेंट बि इहे टारगेट अचीव न करे सघंदी आहे, पर मां हींअर बि जेको असांजो अप्रैल जेको हाणे क्लोज़ थिए थो त असां तक़रीबन 27% पंहिंजे टारगेट खां मथे रिकवरी कई आहे। पठान साहब, व्हीकल टैक्स जीअं तव्हां ॿुधायो त एक्साइज़ खातो वसूल करे थो, उनजी वसूली जो तरीक़ेकार कीअं हूंदो आहे? सिंध में सालियानी वसूली केतिरी हूंदी आहे ऐं हदफ़ तव्हां केतिरो रखंदा आहियो? उन जा जेको बि फाइनेंस डिपार्टमेंट में जीअं आदि तव्हांखे ॿुधायो त असांखे हदफ़ ॾींदी आहे ऐं उहो हदफ़ हिन साल बि रखियलु आहे। फिगर त मूंखे हींअर यादि न आहे, बहरहाल उन खां बि असां उते तक़रीबन 30% मथे रिकवरी कई आहे। ऐं उहो जेके आहिनि असांजा सिविक सेंटर में हिकिड़ो असांजो वॾो सेटअप आहे, उते बि माण्हू वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ काउंटर्स ठहियल आहिनि त हीअ कमर्शियल जो आहे, हीअ प्राइवेट जो आहे, मोटर साइकिल जो आहे, उते वञी माण्हू पंहिंजी पेमेंट कंदा आहिनि ऐं उहा पेमेंट सॼी कंप्यूटराइज़ आहे। उन में टैक्स जेको आहे को चोरी न मालिक करे सघे थो न स्टाफ करे सघे थो, सॼो कंप्यूटराइज़ सिस्टम आहे। अच्छा, होटल ऐं रेस्टोरेंट ते बि एक्साइज़ टैक्स वसूल कयो वेंदो आहे, उहे पाण जमा कंदा आहिनि, वसूल करे जमा कराईंदा आहिनि या उन्हनि जे जमा करण जो तरीक़ेकार कीअं हूंदो आहे? होटल टैक्स जंहिंखे चऊं था असां सेल टैक्स, ऐं उहो हाणे जेको आहे पहिरीं फेडरल गवर्नमेंट GST जे नाले सां ऐं पंहिंजो सेल टैक्स जे नाले सां वठंदी। 8 जेका 18th अमेंडमेंट आई उन खां पोइ सिंध गवर्नमेंट खे ट्रांसफ़र थी वियो। उहो सिंध में असांजो सिंध रेवेन्यू बोर्ड ठहियो आहे, उहो रिकवरी उन कंदो आहे, एक्साइज़ डिपार्टमेंट कोन कंदो आहे। ऐं उन्हनि जो बि मां सम्झां थो सुठी रिकवरी आहे। अच्छा, इंडस्ट्री मैन्युफैक्चरिंग इदारनि खां बि एक्साइज़ टैक्स ड्यूटी जेका आहे वसूल कई वेंदी आहे? न, असां उन्हनि खां कान वठंदा आहियूं। उते जेको असांजो जेको सिर्फ़ु उन्हनि ते जेको हिकिड़ो प्रॉपर्टी टैक्स हूंदो आहे, हिकिड़ो प्रोफेशनल टैक्स हूंदो आहे ऐं हिकिड़ो जेको ॿाहिरां इम्पोर्ट सभु शयूं थींदियूं आहिनि उन ते असांजी जेकी ड्यूटी हूंदी आहे उहो असां कस्टम सां लिंक कयो आहे। त उहो जेको कस्टम ड्यूटी पे कंदो उन ई चालान में असांजी इंफ्रास्ट्रक्चर पे कंदो, त उन में बि टैक्स इवेजन जी ॻाल्हि कान्हे। न मालिक टैक्स बचाए सघे थो न को असांजो स्टाफ हुन सां मिली करे को टैक्स बचाए सघे थो, सॼो कंप्यूटराइज़ आहे। पठान साहब, जेतिरा टैक्स वसूल थियनि था उहे सरकार जे खाते में चयो वञे थो, इहो आम तासुर इहो आहे त घटि जमा थियनि था, जॾहिं त ऑफिसरनि जे अकाउंट में घणो क़दुरु जमा थियनि था। इहो तासुर छो आहे? जेकॾहिं आहे त हिन जा सबब कहिड़ा आहिनि? इहो तासुर अॻे हो, पर हाणे जीअं जीअं शयूं कंप्यूटराइज़ थियनि थियूं त उन में इहा शइ जेका प्रैक्टिस आहे या तक़रीबन ख़तमु थी चुकी आहे। इन में असांजा ॿिया टैक्स हिकु ॿ रहियल आहिनि जंहिंखे असां अॻे साल इंशाअल्लाह जेको आहे नेट में आणियूं पिया कंप्यूटर जे, त उहा प्रॉपर्टी टैक्स ऐं प्रोफेशनल टैक्स उहे बि उन नेट में अची वेंदा। जे उते का अहिड़ी आहे बि का गुंजाइश त उहा बि ख़तमु।
अॻे इहा शइ केतिरो परसेंट हुई, हाणे घटिजी केतिरो परसेंट रही चुकी आहे? मां सम्झां थो त हाणे को ईअं निगलेक्टेड जेको 2-3% हूंदी ऐं उहो बि इनशाला हिन साल असां जेको आहे सॼो सिस्टम ई कंप्यूटराइज़ था कयूं। उहो सॼो कंप्यूटर जे ज़रिए चालान निकिरंदो, जेको हींअर मैनुअल निकिरे थो उहो बि। ऐं ॿियो वरी असां इनशाला 2-3 ॾाढा सुठा प्रोजेक्ट आणूं पिया इन जी टेक्नोलॉजी जे हवाले सां। छो त हींअर रिसेंटली पंहिंजो जीअं त फेडरल में पंहिंजो मुस्लिम लीग जी गवर्नमेंट आहे, सिंध में पीपल्स पार्टी वारनि जी गवर्नमेंट आहे, त असां त ऑफिसर इम्प्लीमेंट कंदा आहियूं उन्हनि जी जेके बि शयूं हूंदियूं आहिनि पॉलिसीज़। त बिलावल भुट्टो साहब को असां मिनिस्टर खे इंस्ट्रक्शन ॾिना त तव्हां जेके बि शयूं आहिनि उहे टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करे तव्हां सभिनी शयुनि खे कंप्यूटराइज़ ऐं पंहिंजे नेट में आणियो। उन जे करे असां 2-3 प्रोजेक्ट ॿिया बि जीअं मां ॿुधायो प्रॉपर्टी टैक्स ऐं प्रोफेशनल टैक्स खे बि अॻे साल असां नेट में आणियूं पिया। उनखां अलावा असां हिकिड़ो इनशाला ॿियो बि शयूं सभु कंप्यूटराइज़ करे जीअं तव्हां घर वेही करे बि न, जीअं हाणे तव्हांखे सिविक सेंटर वञिणो थो पए या बैंक वञिणो थो पए, तव्हां घर वेठे बि पंहिंजे क्रेडिट कार्ड खां पंहिंजे लैपटॉप ते पेमेंट करे सघंदव। उहो बि असां आणियूं पिया। उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो असां जेको आहे मास्टर कार्ड, जीअं हाणे गाॾी जी बुक थींदी आहे न, पोइ हिकिड़ो कार्ड हूंदो उन ते सॼी, उन में तव्हांजो हिकिड़ी गाॾी आहे, 2 गाॾियूं आहिनि, 3 गाॾियूं आहिनि, उन में सॼी सिस्टम में अची वेंदियूं। त इहा बि लिक मालिक कोन करे सघंदो त मां टैक्स बचाए वञा। उहो मास्टर कार्ड बि असां आणियूं पिया। उहा बि असांजी समरी जेका आहे CM वटि वई आहे अप्रूवल आहे। ॿियो असां हिकिड़ी जेको आहे पंहिंजो सिक्योरिटी फीचर जी हिकिड़ी पॉलिसी आणियूं पिया त हिकिड़ी चिप लॻंदी हर गाॾी ते, जेके बि पहिरीं रजिस्टर थियूं आहिनि या हाणे थींदियूं, उन में सॼो डाटा जेको आहे तव्हांजो हिकिड़े सेकेंड में जिते बि तव्हां वेंदव, पुलिस वटि, CPLC वटि, असां वटि, उहो सॼो अची वेंदो त तव्हांजी घणियूं गाॾियूं आहिनि, केतिरियूं आहिनि, छा आहिनि, ऐं उहा गाॾी किथे आहे, छा आहे, छा न आहे, सॼो हुन में सिक्योरिटी। पंजाब गवर्नमेंट हुनखे ऑलरेडी कयो आहे, असां हाणे हुनखे कयूं था। ॿियूं शयूं जेके आहिनि कंप्यूटराइज़ उहो पंजाब कोन कयो आहे, ऐं हाणे मां सम्झां थो असांजे देखा देखी पंजाब बि कंदो। अच्छा पठान साहब, एक्साइज़ महकमे खे कमाई जो महकमो सम्झियो वेंदो आहे या आम तासुर ई हूंदा त हिन इदारे में नौकिरी मिलंदी त सणिबो इदारो आहे, कमाई जो हिकिड़ो ज़रियो सम्झियो वञे थो त भई अमीर थी वेंदो माण्हू, ऐं वाक़ई ईअं थियो बि आहे। गुज़िरियल तव्हां चओ था त माज़ी में हिन जो मिसाल रहियो आहे, तमामु घणी करप्शन ऐं पैसे जी कमाई जे हवाले सां। ईअं छो? मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जिते बि पब्लिक डीलिंग हूंदी आहे न, पोइ पासपोर्ट ऑफिस हुजे, भले उहो KMC जो महकमो हुजे, उहो कस्टम जो महकमो हुजे, उहो जेके बि पब्लिक जिते डीलिंग हूंदी आहे उते माण्हू पंहिंजो चाहींदा आहिनि त असांजो कमु तकिड़ो थी वञे। हाणे वरी ॿीहर असां सुभाणे ईंदासीं, हीअं ईंदासीं, जे हुननि जो 5000 टैक्स आहे, हू चवंदा त हुनखे क्लार्क खे साईं 100 रुपयो 200 रुपया तूं वठि, असांजी जान छॾ, असांखे अॼु ई कमु करे ॾे, त सुभाणे केरु ईंदो गैलजी, पोइ माण्हू पाण ख़ुशी सां हुनखे ॾींदा आहिनि उन जे करे। पर हाणे सभु शयूं कंप्यूटराइज़ थी वेंदियूं त उहा शइ बि कोन करे सघंदा। तव्हां घर वेही पंहिंजो टैक्स पे करे सघंदव, तव्हांखे असां वटि अचण जी ज़रूरत ई न रहंदी। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। पठान साहब, एक्साइज़ ऐं टैक्सेशन खां टैक्सनि जी वसूली खां अलावा मंशा जी रोकथाम जे हवाले सां ज़िम्मेदारी आहे थिए थी एक्साइज़ डिपार्टमेंट? बिल्कुलु थिए थी, ऐं तव्हांजो ॾाढो सुठो सुवालु आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेको एक्साइज़ डिपार्टमेंट सभिनी खां पुराणो इस्टेब्लिश डिपार्टमेंट आहे अंग्रेज़नि जे वक़्त जो, ऐं इन जी कारकर्दगी हमेशह सुठी रही आहे। असांजा जेके सीज़र आहिनि ऐं पंहिंजो, छो त असांजी एक्साइज़ पुलिस जेको आहे उहा पंजाब बॉर्डर ते, वरी बलूचिस्तान बॉर्डर ते, कश्मीर ते, ओबाड़ो ते, ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में बि असांजे सर्किल ऑफिसिस आहिनि उते कमु कंदी आहे। ऐं तव्हां ॾिसंदव त मुख़्तलिफ़ एजेंसियुनि जा, भले उहा कस्टम हुजे, कोस्ट गार्ड हुजे, फ़ौज जी हिकिड़ी एंटी नार्कोटिक्स फोर्स ठहियल आहे उहा आहे, या पंजाब गवर्नमेंट आहे, या बलूचिस्तान या फेडरल गवर्नमेंट आहे, या हुननि जो प्लस पंहिंजो PKP वारनि जी पंहिंजी एक्साइज़ डिपार्टमेंट आहे। इन्हनि सभिनी खां वधीक असांजी सिंध एक्साइज़ पुलिस जी डिटेक्शन थींदी आहे, रिकॉर्ड आहियो। हींअर बि पोयनि ॾींहंनि में जेको आहे मां सखर वियो हुउसि त
त उते मां ॾिठो त काफ़ी असांजो थोरो स्टाफ लिथार्जिक थियल हो, कमु न पियो थिए, त मां उन्हनि खे वार्न कयो त तव्हांजे एक्साइज़ में कमु करणु नथा चाहियो त मां तव्हांखे टैक्स में शिफ्ट करे छॾियां, तव्हां हिते नथा कनि चाहियो। पोइ उन्हनि खे टाइट करे छो त मां हिते सखर लाड़काणे में ऐं कराची में मां पाण डायरेक्टर आहियां, 10 साल मां मुख़्तलिफ़ डिवीजन्स में डायरेक्टर आहियां, त मुंहिंजी सॼी नॉलेज आहे त डिटेक्शन कीअं क्राइम कीअं थींदो आहे, छा थींदो आहे, कीअं थींदो आहे, कीअं कीअं हू तरीक़े सां बसुनि में, टालनि में या पंहिंजो गाॾियुनि में कंदा आहिनि। पोइ मां जॾहिं हुन विज़िट खां कराची अञा पहुतो आहियां, 3 ॾींहंनि खां पोइ असां 25 किलो हीरोइन जेको आहे पंहिंजो रोड़ी में पकड़ी आहे, ऐं असां कश्मीर ते चस पकड़ी आहे, असां जेको आहे उॿाड़े ते असां 3 केस मुख़्तलिफ़ 480 kg, 290 kg, 90 kg असां 3 केस उते कया आहिनि। हैदराबाद में हींअर असां जेको आहे 2 kg हीरोइन पकड़ी आहे, ऐं प्लस जेको आहे हिकिड़ो नेटो जी सप्लाई जेके माण्हू शयूं वापसि वञनि पियूं, उन टालर मां असां जेको आहे उन्हनि जे 2 टायरनि में लिकल हुई, उहा असां चस पकड़ी आहे। अच्छा, मनशा जी रोकथाम जे हवाले सां एक्साइज़ खाते सां गॾु ॿिया कहिड़ा खाता सहकार कनि था, इन जे कम जो दाइरो केतिरो वसी आहे? असांजो खातो असां पाण पंहिंजे इंडिपेंडेंट पंहिंजो कमु कंदा आहियूं, ॿिया पंहिंजा डिपार्टमेंट पंहिंजो कमु कंदा आहिनि, पर किथे किथे असांखे जे ज़रूरत पवंदी आहे पुलिस जी या रेंजर्स जी या कंहिं ॿिए डिपार्टमेंट वटि जेको इंफॉर्मेशन आहे त उहो असां सां सहकार करे सघनि था, असीं उन्हनि सां सहकार करे सघूं था, ऐं कॾहिं कॾहिं इहो बि हिक ॿिए जी पंहिंजो हेल्प कंदा आहियूं। अच्छा, मनशा जे विकिरे जे हवाले सां कराची जा खोड़ सारा इलाइक़ा मशहूरु आहिनि, उते रोकथाम जे हवाले सां कहिड़ी कारकर्दगी कई वई आहे हिन वक़्तु? हिते त वक़्तनि फ़क़्तनि असांजूं जेका एक्साइज़ पुलिस आहे उहा छापा हणंदी रहंदी आहे, ऐं तव्हां ॾिठो हूंदो त हींअर बि हिकिड़ो वॾो इलिसिट लिकर जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो त माण्हू वीचारा जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे तव्हां ॾिसंदो त हिकिड़ा 2 नशा कंदा आहिनि, हिकिड़ो गुटके जो नशो कंदा आहिनि, पत्ती जो, उहो बि तमामु ख़तरनाक आहे, उहो बि सम्झो त इलिसिट लिकर वांगुरु आहे। ॿियो इलिसिट लिकर जो नशो कंदा आहिनि, उहो स्प्रिट में ॻाढ़ो रंग मिलाए थैली में 50 रुपए या 100 रुपए माण्हू थैली विकिणंदा आहिनि, जेके तमामु घणो पी माण्हू साल 2 सालनि में नौजवान मरी वेंदा आहिनि, इहो तमामु ख़तरनाक आहे। त उहो हींअर वॾो केस असांजे पंहिंजो PIU जेको प्रोविंशियल इंटेलिजेंस ऑफिसर हूंदो आहे, उहो कराची में वॾो केस थियो आहे, ऐं वक़्तनि फ़क़्तनि हिते जेके बि ड्रग पेडलर्स आहिनि उन्हनि जे अॾनि ते छापा लॻंदा रहंदा आहिनि, सीज़र थींदो रहंदो आहे। पर मां हिन में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿी ॿुधाईंदो वञा त इहा हक़ीक़त आहे जेका मां तव्हां मञा थो त हिते हाणे कराची में ख़ासि तौर ते ही ड्रग पेडलर्स तमामु वॾा स्ट्रॉन्ग थी विया आहिनि, इन्हनि वटि लेटेस्ट वेपन्स आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो लियारी वग़ैरह में रेंजर्स बि न वञी सघंदी आहे ॾाढो, पर उन जे बावजूदि बि असांजी कारकर्दगी बहितर आहे। बहरहाल अञा हिन में बहितर करण जी ज़रूरत आहे, त असां बि चाहींदासीं त असां सिंध गवर्नमेंट खे CM साहिब खे लिखियो आहे त असांखे लेटेस्ट असांखे वेपन ऐं गाॾियूं असांखे बि ॾिनियूं वञनि, जीअं वधीक असां हिनखे स्ट्रेंथन करे सघूं पिया। अच्छा, मीडिया में अक्सर रिपोर्ट थींदो आहे त कचे शराब जे विकिरे, उनजे वाइपे, उनजे इस्तेमाल में केतिरियूं जानियूं हर साल ज़ाया थी वेंदियूं आहिनि, इन जी रोकथाम जे लाइ तुर्त कहिड़ा उपाउ वरिता विया? उन लाइ मां चयो त मां जेको आहे स्पेशल जेको आहे इंस्ट्रक्शन जारी कयूं आहिनि, हर डिवीज़न में वञी पाण मीटिंगूं करे त इलिसिट लिकर आहे इन जो वाइपो जेको आहे बिल्कुलु ख़तमु करायो वञे, बिल्कुलु ख़तमु करायो। हा, ऐं मां सम्झां थो त तव्हां ॾिठो हूंदो हिन पोयनि 5-6 महीननि में अहिड़ो को केस कोन थियो। ऐं चयो वञे थो त इहे इदारनि जे सरबराहनि जी निगरानी में इहो कमु थिए थो, इन ॻाल्हि में केतिरी? इलाही सरबराह जे निगरानी में त ख़ैर कोन थो थिए, पर इहो किथे हूंदो त असांजो को उते लोकल इंस्पेक्टर हुजे, उनजी का कनाइंस हुजे, ऐं अहिड़ी का रिपोर्ट आहे कंहिं बि पब्लिक में मां ॻाल्हायां पियो त उहो असांखे लिखनि त असां ओॾीमहिल ई उनजी इंक्वायरी बि कराईंदासीं, उनखे सस्पेंड बि कंदासीं, ऐं उनखे अहिड़ो जो सफ़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके वाक़ई इनवॉल्व आहिनि, अहिड़े माण्हू खे नौकिरी मां बि कढंदासीं। कराची ऐं ॿियनि शहरनि में शराब जे गतनि जे खुलण जूं ख़बरूं वक़्त खां पोइ बि असेंबली जे ऐवाननि ताईं बि पहुतियूं आहिनि, एक्साइज़ खाते इन हवाले सां कहिड़ा क़दम खयां आहिनि? न, एक्साइज़ डिपार्टमेंट जेको बि जेके गुता खुलनि था उहे ऑफिशियल खुलनि था, उनजो इहो हूंदो आहे त पंहिंजी हेठां खां रिपोर्ट सॼी ठहंदी आहे, उन में 2-3 शयूं हूंदियूं आहिनि त 200 वालनि ताईं उते को मस्जिद न हुजे, को जेको स्कूल न हुजे, हिकिड़ा बाक़ाइदे रूल्स ठहियल आहिनि, उन तहत पोइ वरी जेका आहे उहा समरी वञी वज़ीर आला ताईं वेंदी आहे, वज़ीर आला फील कंदो आहे त हीअ शइ हिते खुलणु खपे, त पोइ उहा जेका परमिशन थींदी आहे उहे गुता खुलंदा आहिनि, उन में गवर्नमेंट खे ड्यूटी मिलंदी आहे। पर मां हिकिड़ी शइ ॿुधायां त इहे वधीक न खुलणु खपनि, जेके आहिनि उहे
मुक़ररु वक़्त खां वधीक उहो मां हाणे जेको आहे बाक़ाइदे इंस्ट्रक्शन ॾेई आहे 9 बजे टाइम आहे 9 बजे हाणे तव्हां बाक़ाइदे क्लोज़ ॾिसंदो तव्हां बाक़ाइदे उहो असां क्लोज़ तव्हां सम्झो था त इन ते मुकमल तरह हा बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा डिस्ट्रिक्ट पुलिस ऐं ॿियनि इदारनि जो कहिड़ो सहकार हूंदो आहे इन हवाले सां? डिस्ट्रिक्ट पुलिस चवां थो न जिते असांखे ज़रूरत पवंदी आहे त असां फील कंदा आहियूं त असांजी फोर्स नथी करे सघे त पुलिस सां गॾु जॉइंट एफर्ट्स पे असां वठंदा आहियूं ऐं पुलिस जो बि ॿियनि क्राइम सां गॾु इहो बि आहे त पुलिस बि पंहिंजो जेको आहे क्राइम इहो झले सघे थी। तव्हां ॾिठो हूंदो पोएं हफ़्ते 10 ॾींहं पहिरीं कराची में हिकिड़ो वॾो सीज़र कयो पुलिस हिकिड़ो पूरो चस जो ट्रक उन्हनि झलियो उन्हनि खे इंफॉर्मेशन हुई। अच्छा जेके कराची में ज़िले एक्साइज़ ऑफिसूं या टैक्सेशन ई2 ऑफिसूं आहिनि उन्हनि जो कम जो तरीक़ेकार छा हूंदो आहे? उन्हनि जो उहो हर पंहिंजे डिस्ट्रिक्ट में उन्हनि जो हायरार्की आहे हिकिड़ो डिप्टी डायरेक्टर हूंदो आहे पोइ ETO हूंदो आहे पोइ उन हेठां 2-3 AETO हूंदा आहिनि पोइ उन जे हेठां 8-10 इंस्पेक्टर हूंदा आहिनि पोइ जूनियर क्लार्क या सिपाही असांजा हूंदा आहिनि। असां वटि नायब कासिदार कोन हूंदा आहिनि सिपाही हूंदा आहिनि उहो पंहिंजे हिसाब सां जेको टैक्स जो आहे त उहो टैक्स जो पंहिंजो चालान्स वग़ैरह जेको आहे उहो इंस्पेक्टर पंहिंजो ETO उनखे इंस्ट्रक्शन ॾींदो आहे त उहो पंहिंजो दर दर ते वञी दुकान ते या घर ते वञी पहुचाईंदा आहिनि पोइ उहा शइ जॾहिं नोटिस ईंदो आहे त उहो असांखे अची पेमेंट कंदा आहिनि ऐं के जेके माण्हू पेमेंट न कंदा आहिनि डिफॉल्टर हूंदा आहिनि पोइ उन्हनि खे असां फाइनल नोटिस वग़ैरह ॾींदा आहियूं पोइ जे तॾहिं बि न ईंदा आहिनि ॾिसंदा आहियूं त 4-5 साल खां उहे अचनि ई कोन था पेमेंट कनि कोन था पोइ उन्हनि फाइनल शौकास ॾेई पोइ असां उन्हनि खे हिकिड़ो नोटिस हणंदा आहियूं जंहिं ते चवंदा आहियूं त हाणे तव्हांजी हे जाइदाद जी कुर्की थींदी जेको असां ऑक्शन कंदासीं पोइ उन में पेमेंट अची वेंदी आहे न त असांखे पावर उहे बि आहिनि पोइ उन ते उहो। अच्छा उगाड़ी जे तरीक़े खे शफ़ाफ़ बनाइण लाइ तव्हां चओ त कंप्यूटराइज़ हिकिड़ो सिस्टम कयूं था केतिरो वक़्तु लॻी सघे थो हिन में? तव्हां इनशाला ॾिसंदो त अॻे साल ताईं इहे मां शयूं इनशाला कंप्लीट करे छॾींदुमि। हा इनशाला। वॾी महिरबानी अमन जी मां प्रोग्राम लाइ टाइम ॾिनो। नाज़रीन अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।